किधर तैयारिया दादा शाह जमाने जो फोन आई थे पैसो रखियो था ने यार ये तो पर फसल दे तैयार आ अचो लागी देता हूं शाह जमाने ये गाड़ी फोन ही था यो रुस्तमा रसिया ना तवा बच्चो थे रेसलो रेसर चिकन फ्राई होला उन्हें देखो रेसलो दिनो रेसर देखो इन्हें के रचो वो पहुंची आने रुस्तमा रा तो पाने के रेस्टोरेंट में बस रेसले कार्रवाई शुरू थी ठीक है उनके बिहार में आ जाओ जी मैं तो ठीक है ठीक है सरदार फैसलो कर दे हर क्षेत्रीय दे मिलन के भाण वगैरह दिनवा ना जो रसा के लिए रहा चलो के गरीब ब्याज वगैरह में लगा जा इंशाल्लाह तो रहता ना लगा तो सरदार अपन हारन के वजह ना मैं तो थोड़ा दिल्ली पास में रस्ते जो करे थे जे हम पहुंचे वने जो गोठे निजाम को बाहर बच्चा अचे वने तो ठीक है ना ये सरदार बाकी वो पको जो को पाने वाटर रहा ठीक है उन्हें जब थोड़ा मरम्मत करायो टोल वगैरह हलन था बाहर बचो वेंगे तो कुछ बाहर जेके नंढा आहिनि वो घणो किचिरो कंदा उनके चई छॾ दबा रखे त कंडा न उछलाए वाटर में ठीक है हू ॿारनि जे वेंजण जे करे त पाणी ज़ाया था कनि हिन जे करे तो कंडा थो उछलाए उनखे चयो रेस्ट थिए थो तव्हांजा कंडा न उते उछलाए सरदार कमदार जो वियो आहे पेट भरिजी मूंखे लॻे थो त इनखे चेंज कयूंसि भला ॿियो लॻायूं हटाइणो पवंदो कमदार हाँ जे कमदार नथा मटायो त न त मां पाण उनजो मसइलो हल करे छॾींदुसि बस उनखे ॾिसजा उनखे वार्निंग ॾेई छॾिजा त आईंदा कंहिं भारी असांजे नाजाइज़ी थी आहे त रेस चए थो त ॿिए ॾींहुं पंहिंजा कपिड़ा गोल सही आहे मानिया पोइ तव्हांजो ॾेई छॾी ठीकु आहे न हल त हलो खुश हो तो क्या पूरा से तो ठीक हो क्या अल्हम्दुलिल्लाह खुश हो
चल वॾो भाउ उहो मुंहिंजो पाणी माना चोरी करे पाणी चोरी करे हली त हिनखे मुंहिंजो कमदार आहे हिनखे हिन ॾिसी वरितो पाणी मोकिलियो असां अहिड़े कंदे कंदे असां हिन भाउ मरी उन जे सिलसिले सां वरी हिननि असांखे हिकिड़ो मारियो कीअं त माना यको कमु माना जारी रहियो पानी थियण पियो करे अञा रुस्तम ई हिन वेही त पोइ फ़ैसिलो ॾियूं हितां वधी माहौल तबाही फ़ैसिलो रखिया असांजी ग़लतियूं आहिनि असां आवाज़ ॾींदासीं रुस्तम जी ग़लती रुस्तम आवाज़ ॾींदो शुरू जहिड़ो रुस्तम हाँ रुस्तम त मुंहिंजो भाउ खणी मुंहिंजो पाणी चोरीअ वञी वियो त मूंखे इतला करणा या तव्हांखे इतला करणा हाणे मुंहिंजे भाउ खे मारे वियो तंहिं करे हिनखे भाउ खे मारे ऐसा मूंखे व्यवहार वठी फ़ैसिलो न आहे रुस्तम खान सरदार शाह ज़मान जे फ़ैसिले ते जेकॾहिं न बीठल त तव्हां बि पंहिंजे पेरनि ते न बीहंदव भाउ बहुत ही जज्बाती आदमी ठेका ॾियो परेशान न थियो वैसे ही तव्हांखे रहियो तव्हां हाल वाल कयो ठीकु आहे तव्हां परेशान तव्हां जवाब कार्रवाई में कुझु कयो जेको नुक़सान वग़ैरह जी असां मुंहिंजो हिकिड़ो हमारा जज़्बात मानी मारे विधो तंहिं करे असां हिननि मां राज़ी आहियूं चलो असां वठी था ॾियूं तव्हांखे तव्हांजो जेकॾहिं हुननि माण्हू मारियो तव्हां हुनजो माण्हू मारियो तव्हां मूं वटि ॾिसूं था जेको दंड ॿियो जंहिंखे पियो हलंदासीं छाजे करे तव्हां ॿिन्ही गुरुनि जे करे ॻोठ जो माहौल तमामु ख़राबु पियो थी आचर कानू वारा जंहिं ॻोठ में जिथे तव्हांखे ॾिसनि था उते फायरिंग कनि था या तव्हां हुननि खे ॾिसो था फायरिंग कयो था ग़रीब गुरबो विच में अचे थो वञे इहे हथियार सवादु सस्तो आहे पर इंसान जी जेकी ज़िंदगी आहे उहा ॾाढी महांगी हिन जी जेके 150 रुपए जी गोली आहे न दुकान ते 100 गोलियूं मिली वेंदियूं 100 गोलियुनि सां हिकु इंसानु वापसि कोन ईंदो पहिरीं कार्रवाई तव्हांजो खून तव्हांजो कयो ही तव्हांजा 10 खून करे छॾियो बराबरि तव्हां पहिरीं हुनखे माण्हू मारियो त हाणे तव्हांजा 10 खून करे छॾियो तॾहिं तव्हांजो हिनजे करे तव्हां ते 10 लख हुन खां बावजूद ॿार वठी वॾी बात जी ॻाल्हि कई आहे हिन में तव्हां मुंहिंजे लाइ तव्हांजी बाक़ी असां मञूं था तव्हांजा 10 लख रुपया बख़्श कया बख़्श कई आहे वरी तव्हां हिमत वारो कमु कयो आहे वरी बि ॻोठ जो निज़ाम आहे अॻिते ध्यानु साल जो प्यार मोहबत में हलिजो अॻिते को फसाद तशरीफ़ न कजो
ज़्यादा दुश्मनी थी थी तो कभी माण्हुनि खे चयो हूंदो इस्लाह करे छॾिया बाबा सही सही ठीकु आहे अॻिते तव्हांजी तरफ़ां खां बि का बि ग्रह ठीकु आहे मुंहिंजी तरफ़ां आग्रह न थींदी ठीकु आहे उथो पाण भाकुर पायो जिथे अटकी वञे सुई अटकी वञे जिथे अड़की वञे दिल अड़की वञे असां पोइ ते पोइ हटंदा ई न आहियूं असां खानदानी जवान आहियूं जंहिंसां लाहियूं तोड़ निभायूं असां खानदानी जवान आहियूं जंहिंसां लाहियूं तोड़ निभायूं असां बि कंदा सजा यार बि कंदा असां बि असां त सिखी आहे यारी निभाइणो वॾनि खां चलो ठीक है तो गाड़ी कर लो यारी निभाइणो वॾनि खां ठीक है चलो चलिए ठीक है ठीक है सरदार ठीक है मैं भला खैर करो हींअर को मसलो मसाइल थे ठीक है असां खानदानी जवान आहियूं जंहिंसां लाहियूं